में कुछ गुफ्तगू फरमाइंदा ताकि जिनके मोमिनीन किराम आए उन्हें मां इस्तेफादा फरमाएं। बिस्मिल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल हसन वल हुसैन इमामाने कामा औ क़ौदा। इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुलह जे बारे में सब खां पहिरीं असां शिया इस्ना शरिया जो इहो मुसलम अक़ीदो आहे त खिलाफत, इमामत, हुकूमत ऐं मां अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जो हक़ आहे ऐं इहो हक़ ख़ुदा जे तरफ़ां अहल बैत अलैहिस्सलाम खे अता कयल आहे ऐं जो इम्ज़ा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में फरमायो आहे। हाणे सवाल इहो पैदा थो थिए जॾहिं इमामत ऐं खिलाफत हक़ आहे त छो जो मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी में उन्हनि खां इहो हक़ ख़सब कयो वियो ऐं उन खां पोइ जॾहिं मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम ते इहो हक़ वापसि मिलियो ऐं मौला जी शहादत खां पोइ इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम खिलाफत ते आया, पोइ उहे कहिड़ा असबाब हुया जो इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हिन अज़ीम मनसब खां पोइते हटी करे ऐं सुलह अंजाम ॾिनी। सब खां पहिरीं सुलह जा असबाब बयान कयूं था त उनमें उलमा मुख़्तलिफ़ असबाब बयान कया आहिनि, जंहिंमां अहम सबब मां पहिरियों सबब इहो आहे त जेको इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे जैश जो क़ाइद सरदार सिपह सालार उबैदुल्लाह इब्न अब्बास उन जी ख़यानत, उहो रुश्वत वठी करे लश्कर शाम खां, हुकूमत शाम खां इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ ख़यानत कई। जॾहिं सिपह सालार ख़यानत करे त फ़ौज बिखरजी वेंदी आहे ऐं अहम ऐं वॾे में वॾो सबब इहो आहे जो इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सिपह सालार ख़यानत करे चुको आहे। ऐं ॿियो सबब जंहिंजे करे इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम सुलह अंजाम ॾिनी, जेके कूफे जा कबीला हुआ उन्हनि जा ज़ुअमा यानी उन्हनि जा रईस सरदार जंहिंखे चइजे, उन्हनि जी ख़यानत, उन्हनि बि अमवाल वरिता हुकूमत शाम जे तरफ़ां, उनखे कुझु अमवाल हदिया ताइफ वग़ैरह मिलिया ऐं हू इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम खां सां ख़यानत करण जे लाइ तयारु थी विया। टियों सबब, जॾहिं लश्कर में जनरल ऐं अहम माण्हुनि जी बग़ावत ऐं उनखां पोइ कूफे जा जेके सालार सरदार ऐं रईस उन्हनि जी बग़ावत खां पोइ इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जो लश्कर इंतहाई कमज़ोर थी चुको शाम जे लश्कर जे मुक़ाबले में ऐं उनमें इहा सघ न रही जो हू हाणे जिहाद कनि। चौथों जेको सबब आहे इहो आहे त साज़िश थी चुकी हुई जो इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम खे क़त्ल कयो वञे ऐं ख़ुदि फ़ौज में अहिड़ा माण्हू तयारु थी चुका हुआ जो बईद न हो जो इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जहाद खे बाक़ी रखनि हा त इमाम जी फ़ौज मां ई कुझु माण्हू इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम खे लश्कर शाम जे हवाले करे छॾंदा हा। ऐं पंजो सबब जेको मिज़ाज इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़ौज में अक्सर तादाद कूफियन जी हुई ऐं कूफियन जो मिज़ाज रहियो आहे त हू कन जा कच्चा हूंदा आहिनि। उन्हनि मौला अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में बि उहे इन ई कमज़ोरी जा मुर्तकब रहिया ऐं हू बर वक़्तु फ़ैसिलो न करे सघंदा हुआ त असांखे हाणे छा करणु खपे। जहिड़े तरीक़े सां जंग सिफ़ीन जा हालात जॾहिं साम्हूं क़ुर पाक नेज़नि ते बुलंद कया विया त हू उन वक़्तु फ़ैसिलो न करे सघिया त असां छा करूं। अहिड़े रीत इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में बि इहे रहियो ऐं इहा जेका हिननि जी अहिड़े क़िस्म जो जेको हिननि जो नज़रियो आहे, अहिड़े क़िस्म जी हिननि जी बुज़दिली इमाम हसन खां पोइ बि रही आहे। इमाम हुसैन जे दौर में जॾहिं उन्हनि इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़त लिखिया ऐं असां तुंहिंजी बैत करण जे लाइ तयारु आहियूं, मुस्लिम बिन अकील जी बैत, ऐं उन खां पोइ जॾहिं इब्न ज़ियाद अचानक कूफे में दाख़िल थियो त उन्हनि जा हवास बाख्ता थी विया ऐं उन्हनि में इहा अहलियत न हुई जो फ़ैसिलो करे सघनि। ऐं इहो ई सबबु हो जॾहिं इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में जॾहिं अफ़वाहूं फैलाई हुयूं कूफे में त उहे माण्हू जेके इमाम सां गॾु बाक़ी रहिया हुआ चंद मुख़लिस, उन्हनि में बि उन्हनि खां अलावा बाक़ी जेके बि फ़ौज में हुया उन्हनि में इहा ताक़त न हुई त हाणे असां छा करूं, उन्हनि में इहा फ़ैसिले जी अहलियत न हुई।
इहे असबाब हुआ जंहिंजे करे इमाम हसन अलैहिस्सलाम सुलह कई। हाणे इन जगह ते सुलह मां हर किसी इहो मुराद न आहे जो जंहिंसां इमाम अलैहिस्सलाम सुलह कई आहे उहे साहिब शर्फ थी वञे। बाज़ औक़ात इन शइ खे साबित करण जी कोशिश कई थी वञे छो जो इमाम हसन अलैहिस्सलाम साम्हूं वारे लश्कर सां सुलह कई आहे, लिहाज़ा उन्हनि जा सभु गुनाह ॾोह माफ़ थी विया। न, इहो हरगिज़ न आहे, बल्कि सुलह में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुलह हुदैबिया, रसूल जो सुलह करण उन्हनि जे शर्तनि ते, कुफार जे शर्तनि ते, उहो कुफार खे ऐं मुशरिकीन खे इज़त वारो नथो करे। अहिड़ी रीति इमाम हसन अलैहिस्सलाम सुलह कई ऐं हिते शुरू इमाम अलैहिस्सलाम जा आहिनि। हाणे सुलह जेको आहे, पहिरीं ॻाल्हि आहे सुलह आहे छा? सुलह ऐं बैयत में फ़र्क़ु इहो आहे त बैयत जॾहिं इंसान करे थो त इंसान साम्हूं वारे खे अहल सम्झी करे उन जे हथ ते तस्लीम थो थिए, ऐं बैयत करे थो त इन ई शइ ते त मुंहिंजो जान माल मिल्कियत धन दौलत सभु तुंहिंजे तसरफ में आहे, तूं जी चवंदे ऐं ईअं कंदुसि। यानी उहो सुलह जेका आहे, बैयत जेका आहे, हमेशह ख़लीफ़ा इलाही जी हूंदी आहे, जॾहिं त सुलह में ईअं न हूंदो। सुलह में शुरूत मुक़ररु कया वेंदा आहिनि ऐं सुलह नतीजो हूंदो आहे हिकु इख़्तिलाफ़ जो पोयां। यानी पहिरीं इख़्तिलाफ़ हूंदो आहे, हाणे इख़्तिलाफ़ जा असबाब हूंदा आहिनि। इख़्तिलाफ़ बाज़ औक़ात ग़लति फ़हमी जे करे हूंदा आहिनि। उन वक़्तु जेके सुलह करण वारा आहिनि उहे ॿिन्ही जे ग़लति फ़हमियूं दूरि करे उन्हनि जे दरमियान सुलह कई वेंदी आहे। कॾहिं इहो इख़्तिलाफ़ ऐं तनाज़ो ऐं झेड़ो जेको हूंदो आहे ॿिन्हिनि धुरियुनि जी ग़लती जे करे हूंदो आहे, त हाणे ॿिन्हिनि धुरियुनि जे मथां शर्त मुड़िया वेंदा आहिनि, उन्हनि जे मथां शर्त आयद कया वेंदा आहिनि ताकी उन्हनि जे दरमियान सुलह थी आहे। उन सुलह जो जेको आहे पोइ जेके नुक़सानात आहिनि उनखां बचे, न तनाज़ जे नुक़सानात खां। ऐं टी सूरत इहा हूंदी आहे त हिकु तरफ़ जेको आहे उहो हक़ ते हूंदो आहे, ॿियो तरफ़ जेको आहे ज़ालिम हूंदो आहे, उनजे जेको आहे तुग़यानी हूंदी आहे। उन ई सूरत में हक़ीक़ी फ़ैसिलो त इहो हूंदो आहे त ज़ालिम जे ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾिनो वञे ऐं मज़लूम खे हक़ ॾियारियो वञे। पर जॾहिं हक़ ॾियारणु मुमकिन न हूंदो आहे त उते सुलह कई वेंदी आहे ऐं जेको शख़्स ज़ालिम आहे उन जे मथां शर्त मुड़िया वेंदा आहिनि। हाणे हिते बि जेको आहे सुलह इमाम हसन अलैहिस्सलाम में जेके शर्त आहिनि, इमाम हसन अलैहिस्सलाम जे तरफ़ां शर्त आहिनि, इहा इन शइ ते दलील आहे त साम्हूं वारनि जेके आहिनि उन्हनि इमाम अलैहिस्सलाम जो हक़ ग़सब कयो आहे ऐं उन्हनि ज़ुल्मन हक़ ग़सब कयो आहे। लिहाज़ा इमाम अलैहिस्सलाम पंहिंजा शराइत मुक़ररु कया आहिनि। हाणे उहे शराइत में जेको आहे काफ़ी सारा शराइत आहिनि, जंहिंमां अहम शुरूत इहे पहिरें नंबर ते शर्त अचे थी। इमाम अलैहिस्सलाम इहा शर्त लिखी त हाकिम शाम किताबुल्लाह ऐं सुन्नत नबी ते अमल कंदा। जॾहिं त असांजे अहल सुन्नत बिरादरान इन में हिकु शइ जो इज़ाफ़ो कयो आहे, उहे इहे लिखिया आहिनि त ख़ुलफ़ाए सालिहीन जी बि इताअत कंदो, यानी किताब ऐं सुन्नत सां गॾु ख़ुलफ़ाए सालिहीन। ॿिए नंबर ते इमाम अलैहिस्सलाम इहा शर्त लिखी आहे त हाकिम शाम पाण खां पोइ पंहिंजो जानशीन मुक़ररु न कंदो। हुकूमत इमाम हसन अलैहिस्सलाम खे वापसि ॾींदो। अगर इमाम अलैहिस्सलाम हिन दुनिया में न रहिया त इहा हुकूमत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे वापसि कंदा। टे नंबर ते शर्त आहे त अमीर शाम या हुकूमत शाम इमाम अलैहिस्सलाम, इमाम अमीर अल मोमिन अलैहिस्सलाम ते जेका सभु शितम ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ ख़ुतबनि में जेका प्रोपेगेंडा कई थी वञे उनखे बंदि कयो वेंदो। यानी इमाम अलैहिस्सलाम जी जेका तौहीन कई थी वञे उनखे बंदि कयो वेंदो। चौथे नंबर ते शर्त आहे त इमाम अलैहिस्सलाम इहा शर्त लिखी त कूफे जे बैतुल माल में जेको बि माल आहे उहो हुकूमत शाम जी मिल्कियत न हूंदो, बल्कि उहो इमाम अलैहिस्सलाम पंहिंजे इख्तियार सां उनखे बैतुल माल जे माल खे तक़सीम कंदा। पंजे नंबर ते शर्त तमाम या तमाम इंसान, चाहे उहे शियाने अली अलैहिस्सलाम हुजनि या शियाने अली अलैहिस्सलाम न हुजनि, उहे जी रहण चाहिनि उहे अमान में हूंदा। उन्हनि खे मजबूर न कयो वेंदो त उहे बैयत कनि या उन्हनि जे मथां गैर शरई क़वानीन नाफ़िज़ न कया वेंदा। 6 नंबर ते शर्त त मौला अमीर अल मोमिन अलैहिस्सलाम जे असहाब में जेके शहीद थी चुका आहिनि उन्हनि जे शुहदा जे वुरसा जो नफ़को नान नफ़को हुकूमत शाम जे ज़िम्मे हूंदो। 7 नंबर ते शर्त त अमीर शाम हुकूमत शाम इमाम हसन अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़ बग़ावत जो अलम बुलंद न कंदी।
यानी हू जेका जंगूं थी चुकूं हाणे उन मां निकिरी करे हाणे हू बग़ावत न कंदा। अगरि उहे बग़ावत कंदा त उहा यानी सुलह जी ख़िलाफ़ वर्ज़ी हूंदी। 8 नंबर ते शर्त जेका आहे शिया ने हैदर करार, शिया ने हज़रत इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम खे अमान हूंदो ऐं उहे अमान में रहंदा। उन्हनि जे मथां जेके ज़ुल्म ठाहिया पिया वञनि ऐं जेके ज़ुल्म उन्हनि जे मथां कया पिया वञनि उहे न कया वेंदा। ऐं 9 नंबर ते शर्त इहा आहे त हाकिम शाम जेको आहे उहो पाण खे अमीर अल मोमिनीन जो लक़ब न सॾाईंदो। अगरि अमीर अल मोमिन जो लक़ब पाण खे अमीर अल मोमिन सॾाईंदो त उहा बि सुलह जे ख़िलाफ़ हूंदी। लिहाज़ा इहे मुख़्तसरनि जेके शुरूत हुया इहे इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरफ़ां बयानु कया विया ऐं इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि शुरूत खे वज़ा करे इहो बयानु कयो त इहा जेका सुलह आहे इन सुलह में मुंहिंजो क़सूर न आहे, आउं ॾुहारी न आहियां ऐं साम्हूं वारा अफ़राद साम्हूं वारा उहे ॾुहारी आहिनि। ऐं असां इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम इहे शुरूत बयानु करे इहो ॿुधायो त छो जो हमेशह शुरूत जेके आहिनि मज़लूम जे तरफ़ां हूंदा आहिनि ऐं ज़ालिम जे मथां मुड़िया वेंदा आहिनि। उन खां पोइ सवाल इहो थो पैदा थिए त सुलह ते अमल कोन थियो। जेके बि शुरूत हुआ आहिस्ता आहिस्ता उन्हनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई वई, जंहिंमां हाकिम शाम जेको आहे सुन्नत नबी ऐं क़ुरान करीम ऐं सुन्नत नबी जी ख़िलाफ़ वर्ज़ी करणु शुरू कई। ऐं उन खां पोइ जेको आहे पाण खां पोइ पंहिंजे पुटु यज़ीद जे लाइ बैयत तलब कई ऐं उनखे पंहिंजो वली अहद मुक़ररु कई। एतिरे क़दुरु जो मदीने में आयो ऐं यज़ीद जे लाइ बैयत वरिताई। अमीर अल मोमिन अलैहिस्सलातु वस्सलाम ते जेका सभु शिकम थींदी हुई उहा बंदि कोन थी। ऐं उन खां अलावा माण्हू जेके आहिनि उनजे माण्हुनि खां ज़बरदस्ती बैयत वरिती वई, ज़बरदस्ती बैयत वरिती वई ऐं माण्हुनि खे मजबूर कयो वियो। माण्हुनि खे गैर शरई शराइत उन्हनि जे मथां नाफ़िज़ कया विया, गैर शरई ख़िराज उन्हनि जे मथां नाफ़िज़ कया विया, गैर शरई टैक्स उन्हनि जे मथां लॻाया विया ऐं माण्हू यानी अमान में न हुया। जेके शहोदा हुआ अमीर अल मोमिन अलैहिस्सलातु वस्सलाम जे शियनि मंझां उन्हनि जो नान नफ़क़े जी जेका शर्त हुई उहा बि पूरी न कई वई, बल्कि बेहतर उन्हनि जे मथां अञा ज़ुल्म वधाया विया। शिया ने हैदर करार ऐं शिया ने इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम खे मुसलसल जेको क़त्ल जो सिलसिलो हो क़त्ल कनि पिया ऐं उन्हनि जे मथां जेके ज़ुल्म सितम मुसलसल हलिया पिया, उहे ज़ुल्म बंदि कोन थिया। ऐं हाकिम शाम पाण खे अमीर अल मोमिनीन सॾाए पियो ऐं इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम ते बग़ावत बि कई। छो जो इहे रवायतनि में साफ़ आहे त जेको इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम खे 70 मरतबा ज़हर ॾिनी वई ऐं जेका आख़िर में ज़हर ॾिनी वई उहा बि हुकूमत शाम जे तरफ़ां जोधा बिन अशास जे तरफ़ां ॾियारी वई ऐं उनखे इहा लालच ॾियारी वई त तूं इमाम हसन खे जेको आहे ज़हर ॾे, असां तुंहिंजी यज़ीद सां शादी कराईंदासीं। लिहाज़ा इहा क़त्ल जो इक़दाम या क़त्ल करणु इहा बग़ावत आहे। हुन बग़ावत खे तमाम तर शुरूत जी मुखालिफ़त करण जे बावजूद इमाम हसन अलैहिस्सलातु वस्सलाम इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ऐसी तोड़ी क़याम इमाम हसन अलैहिस्सलाम पंहिंजी ज़िंदगी में क़याम न कयो, इमाम हुसैन अलैहिस्सलाम बि ऐसी ताईं क़याम न कयो जेसि तोड़ी आख़िरी शर्त जी ख़िलाफ़ वर्ज़ी न कई वई। जॾहिं आख़िरी मरतबा जॾहिं हाकिम शाम जी मौत खां पोइ यज़ीद बाक़ाइदे ख़लीफ़ो अमली तौर ते ख़लीफ़ो बीठो थी बीठो आहे, उन खां पोइ ज़बरदस्ती इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम खां बैयत जो मुतालबो कयो, उन खां पोइ क़याम कयो। इन जे बावजूद बाज़ औक़ात सुवाल इहो पैदा थियनि त बाबा आख़िर सुलह जा फ़ाइदा कहिड़ा हुआ। मुख़्तसरनि छो जो पोयां बुज़ुर्गनि वारनि जो टाइम आहे, मुख़्तसरनि उहे नताइज सुलह बयानु कजो जंहिंजे कहिड़ा फ़वाइद हासिल थिया। सभ खां पहिरियों नतीजो इहो निकितो त हाकिम शाम जो हक़ीक़ी चहिरो माण्हुनि जे साम्हूं ज़ाहिर थी बीठो। छो जो शाम में उन्हनि जेको हिकु अहिड़ो माहौल क़ाइमु कयो हो, हिकिड़ो अहिड़ो फिज़ा क़ाइमु कई त हू जेको चवंदा हुआ उन्हनि खे हक़ सम्झो वेंदो। जॾहिं सुलह इमाम हसन खां पोइ जेको सुलह जे ख़िलाफ़ वर्ज़ियूं कयूं, छो जो सुलह जेका थी हुई उहा लश्कर जे दरमियान ते हुई ऐं माण्हुनि उहा सुलह ॾिठी ऐं जॾहिं ख़िलाफ़ वर्ज़ियूं थियूं त माण्हुनि उनजे हक़ीक़ी चहिरे खे ॾिसी वरितो। उन खां पोइ हाकिम शाम जो इनहिराफ ऐं उनजी शुरूत जी वफ़ा न करण खे माण्हुनि पहचाने वरितो। माण्हुनि ते इहा ॻाल्हि ऐं उन खां पोइ जेको आहे शाम में जेको आहे बाज़ माण्हू जेको आहे मुखालिफ़ थी विया, अगरचे उहे ज़ाहिर कोन थींदा हुआ लेकिन मुखालिफ़त पैदा थी।
टे नंबर ते उनजो तुग़यान ऐं माण्हुनि खे बैत ते मजबूर करणु इहो बि माण्हुनि जो ज़मानो ज़ाहिर थियो। पहिरीं माण्हू चवंदा हुआ हे हक़ीक़ी ख़लीफ़ो आहे ऐं हे दीनदार आहे लिहाज़ा हिन जी बैत कई थी वञे, लेकिन बाद में सुलह इमाम हसन अलैहिस्सलाम जी हुन ख़िलाफ़ वर्ज़ी कई, माण्हुनि ते इहो इंकशाफ़ थियो त हिन जेका बि माण्हुनि खां बैत वरिती आहे उन मां अक्सर माण्हुनि खां हिन मजबूरन बैत वरिती आहे। चौथे नंबर ते जेका सालिह जमात आहे उनखे थोरी आज़ादी मिली, थोरी राहत मिली, अगरचे एॾी राहत कोन मिली लेकिन थोरी राहत मिली जो हू पंहिंजे तबलीग के पंहिंजे ज़िंदगी में थोरी आसानियूं पैदा थियूं। उन खां पोइ पंजे आख़िरी नंबर ते जेका आहे त इमाम अलैहिस्सलाम ऐं जेके इमाम अलैहिस्सलाम जा शिया आहिनि उन्हनि खुली करे अहल बैत अलैहिस्सलाम ख़ुसूसन अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम जी ज़ात जी प्रचार शुरू कई ऐं ख़ुदा आलम जी बारगाह में दुआ आहे त असांखे हिन अज़ीम अमर खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं इन जे ख़िलाफ़ जेके बि शुबहात आहिनि तमामु मुस्लमाननि खे उनखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मोहतरम रहमान नजफी साहब जन किबला साहब जन बेहतरीन इमाम हसन सलाम जी सलात ते गुफ्तगू फरमाई। असां किबला साहब जन जा थोरात आहियूं, उन्हनि जा एहसान जो इमाम हसन अलैहिस्सलाम जन जे जेके शुबहात हुया सुलह जे बारे में उन्हनि बेहतरीन जो पासो मौजूद ते गुफ्तगू फरमाई। किबला साहब जन जी वॾी महिरबानी।